खदगान अज भला मोह ख़राब कयो थे खेरता है कारतूस सिंधी केड़ा सूर ॿुधाइण यार यकम सां मुंहिंजी हेॾी यारी हेॾो सारो मूंसां ज़ुल्म करे छॾियईं। याकूब भाई तुंहिंजी त पाण में वॾी यारी ही। कारतूस सिंधी तोखे ख़बर आहे कल्हो को ॾींहुं आहे हुनखे रहण जे लाइ घर बि कोन उहो वठी ॾिनोमांसि। इहा त हक़ीक़त आहे त हुनखे घर बि तो ई वठाए ॾिनो हर ॾुख सुख जो तूं जो साथी रहियो आहे। इदरीस में इन खीर लाइ हाणे क़ुरान खयो थो वञे त इहा में मुंहिंजी आहे न पोइ मैं बि तो वठाए ॾिनसि वरी उन ते क़ुरान बि खयूं थो वञे वाकई तुंहिंजी इज़त ठुप कान कई। हर ॾुख सुख में शादीअ में गमीअ में मां रहियोमांसि पर यार मूंसां ज़ुल्म करे छॾियईं। ओॾी महिल त ईअं सफ़ा इहे बिगड़ियो पियो अची त याकूब मुंहिंजो यार आहे अॼु वरी दाहूं थो करी त याकूब मूंसां अहिड़ो ज़ुल्म कयो आहे। कारतूस सिंधी पंहिंजी वढी जो न वेज न तबीब उन में वठराए ॾियण में बि मुंहिंजो ई हथ आहे। कारतूस हेॾी सारी ख़ल्क मजे में मुंहिंजी बेइज़ती खणी कई। मुंहिंजी नज़र में तूं हिकिड़े कुतई कबूतरी भोलाई खां बि बदतर आहे। कारतूस सिंधी ॻाल्हाई छा थो छा वरी छा पियो थो ॻाल्हायां तुंहिंजो रिकॉर्ड पियो थो ॿुधायां। अॼु जे दौर में हिकिड़ो कुतई आहे उहो बि कुतो धारे थो या भोलाई भोलो धारे थो तेतरी तितर धारे उहो बि नसुल थो ॾिसे तो जो याकूब सां यारी रखी त उन जो नसुल ॾिठी।